बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असां नए किसे सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियूं। रूटीन मूजिबि हलूं था नए किसे ॾांहुं। दोस्तों, ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। बादशाह खे औलाद कोन हो। बादशाह घणई ॾस पत कया, दर भेटियईं, पर कुझु न थियो। बादशाह उन जे करे ॾाढो परेशान हूंदो हो। अलाह जी कुदरत, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो सैलानी फ़क़ीर हुजे आयो बादशाह जे शहर में। हुन जो ॿुधी ॻाल्हि बादशाह वटि आयो। बादशाह सलामत, छो तव्हां ग़मगीन आहियो? ॿुधो अथमि तव्हां ॾाढो परेशान आहियो। बादशाह चयसि, फ़क़ीर, मूंखे औलाद कोन थो थिए। घणई मां पंहिंजे हिसाब में जतन कया आहिनि, पर ईअं सम्झो त सभु अजाया। फ़क़ीर चयसि त अलाह मां उमेद न लाइ। हाणे हीअं कर, हे दुआ जी मां सोटी थो तोखे ॾियां, वञी कंहिं ॿेर जे वण में हण। बिस्मिल्लाह करे वञी कंहिं ॿेर जे वण में हण। जेतिरा ॿेर किरिया ओतिरा ॼमंदई पुट, जेतिरा पन किरिया ओतिरियूं धीअर ॼमंदई। अलाह कंदो तुंहिंजी मायूसी ख़तमु थी वेंदी। फ़क़ीर बादशाह खे उहा सोटी ॾेई जिॾां जो आयो हो, फ़क़ीर त वियो हलियो। बादशाह उन ई महिल उहा सोटी खणी ऐं पंहिंजो शाही बाग़ हुजेसि, बाग़ ॾांहुं रवानो थियो। आयो, वॾी हिकिड़ी ॿेर हुजे, ॿेरनि सां भरियल हुजे। बिस्मिल्लाह करे ऐं उहा सोटी हईं ॿेर में। ॿेर में हईं, अलाह जी कुदरत, सोटी लॻी पर ॿेर हिकिड़ो अची हेठि किरियो, पट ते अची किरियो हिकिड़ो ॿेर। शुकुरु कई, भला न पियो थिए, भला हिकु बि सही। ॿेर खणी आयो घरु, अची पंहिंजे राणीअ खे बादशाह चयो त हे तूं ॿेर खा। रब जी कुदरत, कुझु ॾींहंनि खां पोइ राणी खे उमेदवारी थी, बादशाह खे ॿुधाई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ॾींहंनि पुने नेठि बादशाह खे हिकिड़ो पुटु ॼाओ। नालो रखियईंसि नूर शाह। नालो रखियईंसि नूर शाह। साईं नूर शाह शहज़ादो, अॼु नंढो सुभाणे वॾो, आख़िर अची जवान थियो। उस्ताद रखी ॾिनसि जेके हुनखे हर क़िस्म जो इल्मु पिया पढ़ाइनि। 12 वरहनि जे उमिरि में हिन सभु इल्म, हुनर ऐं बादशाही अदब, तौर तरीक़ा, उहे सभु सिखिया बाक़ाइदे। अलाह साईं वरी हिनखे दिमाग़ु बहिड़ो ॾिनो। उस्तादनि जॾहिं ॾिठो त हाणे असां पंहिंजे इल्म मूजिबि जेको असां वटि इल्मु आहे त शहज़ादे खे मुंतक़िल कयो आहे, हाणे बादशाह जे अॻियां पेश कयनि। बादशाह सलामत, असां पंहिंजे पर में शहज़ादे खे हर शइ में भड़ ॾिठो आहे, हाणे वधीक तव्हां हिन जो इम्तिहान वठो। बादशाह जे दरबार में जेके अमीर वज़ीर वेठा हुआ, बादशाह उन्हनि खे चयो, उन्हनि शहज़ादे खां जो इम्तिहान वरितो। शहज़ादो हुननि खे हर कंहिं कम में बाक़ाइदे फिट नज़र आयो। माना उस्ताद सही था चवनि, उस्तादनि जी महिनत सजाई आहे। बादशाह उस्तादनि खे ॾाढा इनाम इकराम ॾेई बादशाह रवानो कयो। हाणे साईं नूर शाह शहज़ादो इल्म खां बि फारिग थियो। बादशाह जो पुटु शहज़ादो, न कमु न कार, शेल शिकार। विंदुर हथ अचियसि, शिकार जो शौक़ीन। डेली शिकार ते। हिकिड़े ॾींहुं वज़ीर सां गॾु निकितो शिकार ते। घुमंदे 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 हिननि खे शिकार कोन लॻो। हलंदो हलंदो चङो अॻिते निकिरी विया। चङो अॻिते निकिरी विया। ईअं ओचितो हिननि ॾिठो, हिननि खे हिकिड़ी आलीशान जॻह ॾिसण में आई, बिल्डिंग ॾिसण में आई, आलीशान। वेझो आया, दर खुलियो पियो हुजे। दर खां झाती हिननि पाती त साम्हूं उन जाइ में हिकिड़ियूं 3 औरतूं वेठियूं, उहे पाण में ॻाल्हाइनि पई।
3 औरतूं हुयूं पाण में ॻाल्हाइनि। शहज़ादे वज़ीर खे चयो त हल। वज़ीर जी कहिड़ी मजाल जो शहज़ादे खे जवाबु ॾे। हे आस्ते आस्ते पर साइड वठी ऐं अंदरि आया। हू पाण में ॻाल्हाइनि पियो। वेझो आया। हाणे हिन छोकिरियुनि जो आवाज़ु हिननि जे कननि ते पियो पए। हिननि ॿुधो त उन्हनि मां हिकिड़ी पई चए त अदी जेको न मूंसां शादी कंदो त मूंखे अलाह सां अहिड़ो हिकिड़ो हुनरु ॾिनो आहे जो पाव अटे जो हूंदो न त उन पाव अटे मां हुनजो सॼो घरु, सॼी याक जेका हूंदसि ऐं ॿाहिरि महिमान मड़ो ओताक जेका हूंदी उन्हनि जो उन पाव अटे मां पूरत कंदसि। अहिड़ो रब मूंखे हिकिड़ो ॾांहुं ॾिनो। शहज़ादे ॿुधो अजब में अची वियो। उन ते ॿी चयो त अदी मूंसां न जेको शादी कंदो न मां उनखे सुट जे हिकु सेर मां, मूंखे वरी रब सां इहो ॾांहुं ॾिनो आहे, सुट जे हिकु सेर मां सॼी याक ऐं ओताक जा सभु टपड़ मां उन हिकु किलो सुट मां उनखे ठाहे ॾींदुसि। वाह जो हुनर आहे। 3 औरत चयो अदी मूंसां न जेको शख़्स पहिरियों मां उनखे अहिड़ो पुटु ॼणाई ॾींदुसि जो उनजे मुंहं में सिज ऐं ईअं सम्झो पुठीअ में चंड हूंदो, एॾो सुहिणो हूंदो। जंहिं जाइ में वेहंदो न उहा जाइ पई ॿरंदी। अहिड़ो सुहिणो पुटु मां ॾींदुसि, बाक़ाइदे नूर पियो हुनजो ॿरनि। शहज़ादे ॿुधो वज़ीर खे बि चईं त वज़ीर ॿुधी? हा साईं। वज़ीर मां शादी कंदुसि हिननि सां। वज़ीर मां शादी कंदुसि। साईं तव्हांजी मर्ज़ी, हलूं था बादशाह खे चऊं था। मोटी आया अची शहज़ादे बादशाह सां ॻाल्हि कई त बाबा मां शादी कंदुसि, पर शादी बि कंदुसि 3 सां। बादशाह त कंदा आहिनि, शादी कंदुसि 3 सां। फिलाणे हंधि मां पंहिंजा संग ॾिसी आयो आहियां, वज़ीर मूंसां गॾु हो, वज़ीर बि ॾिठा। बादशाह वज़ीर खां पुछियो, वज़ीर बि चयो हा। वज़ीर बि इहा ॻाल्हि कई त साईं हुननि हे पे हा मही जंहिं ते शहज़ादो हिरखिजी पियो आहे। शहज़ादे जो ज़ोरबार ॾिसी बादशाह वज़ीर खे चयो त हाणे एॾे तूं वञु, इन्हनि जा जेके वारस हुजनि उन्हनि खां वञी संग जी घुर कर। वज़ीर सूखड़ियूं पाखड़ियूं खणी वञी उते पहुतो, उन्हनि जे माइटनि सां मिलियो, उन्हनि खे सूखड़ियूं पाखड़ियूं ॾिनई ऐं चईं त मूंखे बादशाह मोकिलियो आहे संग जे लाइ, पर 3 संगनि लाइ। बादशाह जो अकेलो शहज़ादो आहे, उहो शादी कंदो। हुन ग़रीबनि बि खणी हा कई। ॾींहं मुक़ररु थिया। नेठि उन 3 छोकिरियुनि सां ॾाढी धाम धूम सां शहज़ादे कई शादी। शादी करे हिननि खे पंहिंजे महल में वेठी आहे। हाणे नूरशाह 3 कुंवारियूं त लाॻी थियूं पहिणजी आयो, 3 कुंवारियूं त लाॻी थियूं पहिणजी आयो, पर नूरशाह छा कयो जो 3 सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु छॾे ॾिनई। माना शादीअ खां 2-3 ॾींहं रखी, जीअं शादीअ जो मिसाल इहे जशन हलिया पिए त उहे 2-3 ॾींहं छॾे ऐं नूरशाह जेको आहे त हिननि सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु छॾे ॾिनो, हिननि ॾे अचणु वञणु ई छॾे ॾिनो। जीअं अचे बि त बि माना हिननि सां मुंहुं ॾेई ॻाल्हाए कोन। हिननि पाण में सलाह कई त हे छा, शहज़ादे कई बि शौक़ मां शादी, 3 असांखे गॾु 3 असां सां गॾु शादी कई, ऐं कहिड़ो शहज़ादे खे इहो रीचक आयो, वरी हाणे कहिड़ो रीचक आयो अथसि, असां कहिड़ी ग़लती कईसीं, छा थियो जो शहज़ादो रुख ॾेई असां सां नथो ॻाल्हाए। पर हाणे कीअं ख़बर पए, हिननि में जेका वॾी हुई उन चयो त तव्हां तरसो मां थी शहज़ादे खां पुछां, मां शहज़ादे खां थी पुछां त असां ॾोह कहिड़ो कयो आहे, जे तोखे न हुई त न करी आहे, शौक़ु बि पंहिंजो हुई कई पिया, वरी असांखां ग़लती कहिड़ी थी आहे जो ॻाल्हाई नथो। उहा जेका वॾी उन्हनि 3 मां उन चयसि त शहज़ादा असांखां कहिड़ी ख़ता थी आहे, तव्हां कावड़ियल था लॻो, असां त ॻाल्हायो ई कोन था, केॾे तव्हां सिक मां शौक़ मां शादी कई, असांखां ग़लती कहिड़ी थी आहे, ॿुधायो। शहज़ादे चवनि त तव्हां सां शादी कई जो मां तव्हांजूं ॿुधियूं ॻाल्हियूं, तव्हां वेठियूं हुओ उते पाण में पे तव्हां इहा हर हिकु ड्राड़ पे हई, मां तव्हांजी इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं तव्हां सां मां कई शादी। सो उहे जेके तव्हां वाइदा कया हुआ
उहे त तव्हां पाढ़िया ई कोन। मां तव्हां सां छा थी ॻाल्हायां, माना तव्हां कूड़ियूं हो न। हिन चयो त शहज़ादा असांजी शादी खे ईअं सम्झो हिकिड़ो चंड अञा कोन थियो। हाणे मां पंहिंजी थी ॻाल्हि कयां त रोज़ु जेको सीधे जो सामान ईंदो आहे न, उन मां थोरो थोरो अटो करे बचायो आहे, पाव अटे जो मां बचायो। हाणे ॾिस, पहिरियों त तोखे मां पंहिंजी परख थी ॾियां। हाणे ॾिस त कीअं थी मां तोखे पाव अटे मां तुंहिंजे सॼे हिन घर जो ऐं ॿाहिरि जो खाधो पूरो करे ॾियां। शहज़ाद चए ॾेखार। ईअं चई भाउ उथी पाव अटो उनखे ॻोहे उन मां मानियूं पचाईं जेके सॼे महल जी बि पूरत थी, ॿाहिरि जी बि पूरत थी। मानी पचाई उथी खड़ी थी त शहज़ादा बसि मां इहा हाम हई न, मां पंहिंजी हाम ते पूरी, तूं ॻाल्हि त कर न, तो असांखां पुछो किथे। हुननि सां बि ॻाल्हि कई त शहज़ादो इन ॻाल्हि ते काविड़ियल अथव। जेका विची ज़ाल हुई उन चयो त का ॻाल्हि कान्हे, मूंखे सुट घुराए ॾियो। सुट जो सेर अची वियो। अब उन मां हुन धागा वटे ऐं ॾींहं ॿिनि में सॼे घर जा ऐं ओताक जा सभु टपड़ सिबी ठाहे ऐं चईं त भाई अचे। मां जेका हाम हई हुई मां पंहिंजे हाम ते पूरी थियसि। हे ॾिस सेर मां हे सभु सामान तयारु कयो। हाणे बाक़ी रही नंढी ज़ाल। हाणे हिते शहज़ादे जी कावड़ घटी। नंढी ज़ाल राति जो आयो उन वटि, हाणे माना कावड़ हिन लथी, हिन जी कावड़ ख़तमु थी वई। हाणे हिननि वटि अचे पियो। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ उहा जेका ज़ाल हुअसि उन हिनखे चयो त शहज़ादा तोखे मुबारक हुजे, मूंखे उमेदवारी आहे। शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। त हाणे जीअं हिननि पंहिंजा वाइदा पूरा कया आहिनि, हिन जो बि वाइदो इहो त अहिड़ो सुहिणो हूंदो जिथे वेहंदो त ईअं जाइ पई ॿरंदी। आख़िर ॾींहंनि पुने हिनखे बराबरि हिकिड़ो अहिड़ो सुहिणो पुटु ॼाओ। पर हिन जूं ॿ जेके साहेड़ियूं हिन सां गॾु हुयूं, इन्हनि सोचियो त हाणे जेकॾहिं हिनखे ॼाओ आहे पुटु, असांखे अञा कुझु कोन्हे। हाणे ज़ाहिरा औलाद ते पीउ जो आर थींदो आहे ऐं उन जे करे उन घरवारी ते बि खे बि अहमियत ॾींदो आहे। सो हाणे जेकॾहिं हिनखे ॼाओ आहे पुटु अहिड़ो सुहिणो, त ज़ाहिरा शहज़ादे जो सॼो आर थी वेंदो हिन ते। असांखे त पोइ लिफ्ट ई कोन कराईंदो। हिननि पाण में इहा सलाह करे हिकिड़ी नौकिरियाणी खे पाण सां गॾु खणी इन्हनि छा कयो, जो कोयलनि जो छॼु उहा जीअं सुती पई उन जे पासे में कोयलनि जो छॼु रखियुनि। नंढिड़ो जेको ॼाओ उहो उन बानीअ खे चवनि त हे नंढिड़ो खणी वञु बादशाह जे घोड़नि जी जेका इस्तबल आहे, कोढ़ जेका आहे घोड़नि जी, उते वञी इहो नंढिड़ो पूरे आहे। हुन ज़ालिम खे बि जो पैसा मिलिया, लालच थी, हुन बि वञी कहकाई कोन आहे, हूअ बि उनखे पूरे आई। ऐं हेॾां हिननि छा कयो, जो छॼु हिन जे पासे में रखी छॾ। शहज़ादो आयो, ख़बर पियसि त डिलीवरी हले थी। शहज़ादो आयो, छा थियो, हिनखे इहा ई उमेद त जीअं हुननि वाइदा पूरा कया आहिनि, हिन जो वाइदो पूरो हूंदो, मूंखे पुटु ॼाओ हूंदो। त हुन जेसि ताईं वरंदी ॾे त हिननि अॻई शहज़ादे खे चयो त शहज़ादा असांजी हिन साहेड़ी अथई कोयलनि जो छॼु ॼणियो आहे। हाणे बादशाह अकुल जा बकाबर हूंदा हुआ पुराणे ज़माने जा, पर कॾहिं कॾहिं अहिड़ियूं वरी ॿाराणियूं परमतड़ियूं ॻाल्हियूं बि उन्हनि खां थी वेंदियूं, जो जीअं हिकिड़ो चरियो या नंढिड़ो ॿारु करे। हिकिड़ो अकुल हुजे माण्हूअ खे त हाणे माण्हू कीअं कोयलो ॼणींदो। पर ज़ालुनि जो हिनखे कोयलो खणी ॾेखारियो ऐं चइनि त शहज़ादो उन ॻाल्हि ते अची ज़ाल ते ॾाढो ॾमरियो। आयो अंदरि, हिन ज़ाल खे अची चईं त तूं कूड़ी आहीं, दगाबाज़ आहे, तो कूड़ हयो हो, हिननि सच चयो, पंहिंजा वाइदा मूंखे पूरे करे ॾेखारे, पर तो कूड़ ॻाल्हायो। हूअ जेसि ताईं वीचारी ॻाल्हाए, चईं त मां तोखे हिन जी सज़ा थो ॾियां, जो अॼु खां वठी तूं मुंहिंजे हिन ॿिन्ही राणियुनि जी नौकिरियाणी हूंदी या बानी हूंदी। हाणे हुननि जी रांदि ॼण कामयाबु वई। होॾां जो हीअ पई पट राणी थिए, हाणे हिननि जे इन शैतानगिरीअ जे करे उहा साॻी पट राणी हाणे हिननि ॿिन्ही जी बानी पई थिए। शहज़ादो इहो ऑर्डर जारी करे शहज़ादो त वियो हलियो। हाणे हिनखे जो हुकुम मिलियो
त हिन उहो राणाइप वारो हिसाबु छॾे ऐं बराबरि हिननि जी बानी थी, नौकर माना हिननि ॿिन्ही जो कमकार करे पई, हिननि जी ख़िदमत चाकरी आगी पीछी हिननि जी करे पई। सम्झे पई त मूंसां कयो हिननि आहे, पर हाणे हुजे को सबूत, का ॻाल्हि हुजे जो मां शहज़ादे खे ॾेखारियां, शहज़ादे खे ॾेखारियां, शहज़ादे जो ॾमर मूं तां लहे। रब खे पई बाधाईंदी हुई त रब वटि इंसाफ़ आहे। हाणे शहज़ादो पंहिंजे ज़ाल खे बाक़ाइदे इग्नोर करे छॾियो, नंढी ज़ाल खे। थोरे घणे ते अञा बचे त हुनखे ताना तुणका छिड़बूं। पोइ हीअ वीचारी बि बसि पंहिंजे क़िस्मत खे ॾिसी कुंडड़ीअ में वेठी हूंदी हुई, पई रोअंदी, पई वीचारी रोअंदी। हिकिड़े ॾींहुं नूर शाह शहज़ादो घुमंदे फिरंदे पंहिंजे घोड़नि जे कुड़ में अची पियो, घोड़नि जी जेका कुड़ उते आयो। हे जो घोड़नि जे कुड़ में आयो त हिन ॾिठो त घोड़नि जी सॼी कुड़ ईअं जरके थी पई, ईअं बाक़ाइदे हेठां ज़मीन मां ॼण ईअं तजला पिया था निकिरनि। भला हे छा, हे त मुंहिंजी आहे, मां हिते ईंदड़ वेंदड़, हे कहिड़ो राज़ आहे। हैरान थी वियो, ॾाढो हिनखे हुते मज़ो पियो अचे। वज़ीर खे चईं त वज़ीर मूंखे यार ॾाढो मज़ो थो अचे हिते, मां पंहिंजी बैठक जेका आहे न हिन घोड़नि जे कुड़ जे अॻियां मुंहिंजे लाइ बैठक तयारु कयो। ॾिसे थो छा आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आहे छा। माण्हू ईंदा उहे ॾिसंदा त जहिड़ो न शहज़ादो पाण हे तहिड़ी शहज़ादे जे घोड़नि जी कुड़। शहज़ादे जो हुकुम थी वियो, बैठक जूं तयारियूं शुरू थी वयूं। इते हिन जूं जेके ज़ालूं हुयूं ॿई वॾियूं, उन्हनि खे ख़बर पई त शहज़ादो कुड़ में वियो आहे, ॾाढो उते मज़ो अची वियो अथसि, हाणे पंहिंजी उते बैठक थो ठहिराए। हाणे हिननि ज़ालमियुनि उते जो इहो नंढड़े खे पूरायो हो, हिननि खे अची लॻी त मतां असांजो राज़ आउट थिए, शहज़ादो हिते रहंदो, मतां असांजो राज़ आउट थिए, मतां असांजी करतूतनि जी हिनखे ख़बर पइजी वञे। हिननि छा कयो जो ॻुझ ॻोह में राति जो ॿई उथियूं अची जिथे हिननि उहो नंढड़ो ॿारड़ो दफ़न कयो हो, अची उते खोटणु शुरू कनि। अलाह जी कुदरत, जीअं जो खोटनि अवा ॾिसनि त छोकिरे जे वात में मिस्री आहे, उहा वेठो थो जूसे, हथ में बि नंढड़ी मिस्रीअ जी गंढ अथसि। हे छा, छोकिरे खे जेरो जाॻंदो ॾिसी ॾाढियूं परेशान थी वई, डपु बि लॻुनि। पर हाणे पयूं पंहिंजे मौत खां डिॼनि, उन जे करे ख़ुदा जो डपु बि ख़तमु थी वियो, रुॻो इहो त पंहिंजी ज़िंदगी बचायो। हाणे जे हे राज़ आउट थी वियो त असां मरी वेंदियूंसीं। पंहिंजी दिलि पकी करे नंढड़े खे उतां खयनि। मेहुनि जो चारो हूंदो हो, सुबुह शाम उतां मेहूं लंघंदियूं, उते खॾड़ी खोटे नंढड़े खे उते पूरे आई। त हाणे ॿियो न आहे, मेहूं हितां सुबुह शाम हलंदियूं, खुर हुननि जा लॻंदा, खुर लॻंदा हिनखे लताड़े मारे छॾी। हे ज़ालमियाणी उते हिनखे पूरे आयूं। सुबुह थियो, मेहुनि तां लंघ शुरू कयो, मेहूं बि चङियूं हुजनि, मेहुनि लंघ शुरू कयो। मेंह भटारी जो हाणे खुर त बाक़ी छा, ईअं कंहिं मेंह भटारी जो खुर हुन मासूम खे लॻी वियो। हिकिड़ीअ जो लॻो, ॿीअ जो लॻो, ऐं उहो चीभाट ॾियणु लॻो, चीभाट ॾियणु लॻो, हुनजो रतु वहणु लॻो। वरी कंहिं मेंह जो ज़ोर सां जो हुनखे लॻो त उहो सॼो चिचिरजी वियो, ऐं ज़ोर ते हुनजो रत जो हिकिड़ो टेपो उहो हेठि खॾो थी वियो, उतां रत जो टेपो ईअं ज़ोर ते ईअं परते वञी किरियो, रत जो टेपो परते वञी किरियो। कुझु ॾींहंनि खां पोइ जिथे उहो रत जो टेपो किरियो, उते हिकिड़ो ॿेर जो वणु पैदा थियो। जिथे रत जो टेपो किरियो उते ॿेर जो वणु पैदा थियो। पाण ई कुदरती तोड़े मेहूं लंघनि पियूं, पर कुदरत वारो उनखे बचाए पियो। आस्ते आस्ते उहो वधणु लॻो, नेठि कुझु टाइम में उहो वधी वॾो वणु थी वियो। हिकिड़े ॾींहुं साॻो नूर शाह पंहिंजे वज़ीर सां गॾु ईअं घुमंदे घुमंदे उन वण वटां लॻिया। वणु हुजे हिते बीह रहिया। जीअं बीठा, वण जी थधी
मिठी छांव, अहिड़ी छांव हुजे वण जी, बीठा थधिड़ी हवा पई लॻे, ॿिन्ही खे मज़ो अची वियो। दिलि ई न पई चवनि त हितां उथूं, हितां को निकिरूं। नेठि शहज़ादे वज़ीर खे चयो त वज़ीर ॾिस, अलाए हिन वण में कहिड़ो इसरार आहे, छा त हिन वण जी छांव आहे, केॾो मज़ो पियो थो अचे, दिलि थी जे जेकर माण्हू सुतो पियो हुजे। वज़ीर चयसि बराबरि, मां बि ॾिठो आहे, पर हिन वण जो अलाए कहिड़ी तासीर आहे। शहज़ादे वज़ीर खे चयो, वज़ीर मूंखे ॾाढो हिते मज़ो थो अचे, मां थो चाहियां मुंहिंजी बेठक जेका आहे उहा हिन ॿेर जे वण जे हेठां हिते मुंहिंजी बेठक तयारु करे, त मां हाणे हिते वियमि, हिते अची आरामु कयां। हुकुम थी वियो, तयारी शुरू थी वई। हिते साईं शहज़ादी जी उहो जेके ॿई ज़ालूं हुजनि उन्हनि खे वरी कन खुड़क पइजी वई त मेहुनि जे चारे सां, रस्तो उहो ई आहे साॻियो मेहुनि जे चारे वारो, उते हिकिड़ो ॿेर जो वणु पैदा थियो आहे पाणी। जेको इन वञे थो त इन वण जी तारीफ़ थो करे, उन जी छांव जी, हवा जी तारीफ़ थो करे। शहज़ादो जेको आहे उन खे बि ॾाढी उते मज़ो अची वियो आहे। सो हाणे शहज़ादो पंहिंजी बेठक उते थो ठाराए। हिननि सोचियो त पक इन में बि इहो बि असांजे इन ई शइ सां को ॻंढियल आहे, मता असांजो राज़ आउट थी वञे। सो इहो न रहे वणु, न वरी असांखे का तकलीफ़ अचे। सो हाणे पाण में सलाह कयूं त इन वण खे पटरायूं, मता असांजो राज़ आउट थी वञे। हिननि छा कयो जो हिकिड़ो बकरार खे घुराइनि, उन बकरार खे हिननि पैसा ॾिना। बकरार खे चवनि त हाणे कंहिंसां बि ॻाल्हि न कजांइ, इहो जेको रस्ते में ॿेर जो वणु आहे, राति जे पहर में रातो राति इहो कमु करिणो थी। सिज उभरण खां अॻु में इहो वणु सॼो पाड़ुनि सूधो वणु कटे अचे। माना के ॾींहं जो केरु अचे त कंहिंखे ख़बर ई न पए त हिते को वणु हुयो, मैदान साफ़। बादशाह जूं ज़ालूं बि हुयूं, लालच बि मिलियसि। बकरार आयो, सो अची वण खे राति जे वॻड़े में वण खे वढणु लॻो। ओ असुर खां अॻु ई हिन वण खे कटे, सफ़ा पाड़ूं पटे, निशान ई वण जा ख़तमु करे छॾिया। उनखे कटे, उन जूं टारियूं जेके हुजनि उहे टारियूं पंहिंजे ॿकरियुनि लाइ खणी आयो पंहिंजे घर। ॿी जेके काठियूं हुयूं उहे काठियूं बि खईं ऐं टारियूं कयूं त ॿकरियुनि खे खारायूं त ॿकरियूं खाइनि। उहे टारियूं जो हिन ॿकरियुनि खे ॾिनियूं। उन टारियुनि में हिकिड़ी टारीअ में चोटीअ ते हिकिड़ो गुल हो। उन टारियुनि में चोटीअ ते हिकिड़ो गुल हो। हिकिड़ी ॿकरी उन टारीअ जे मथां ई खाए पई, ईअं उन ॿकरीअ उन गुल खे खाधो। ॿकरी उहो गुल खाई वई। उन ॿकरीअ सां इहो चकर हूंदो हो त इहा ॿकरी लॻंदी कान हुई। जे लॻंदी हुई त वरी महीने ॿिए महीने उथली पए। बकरार बि ॾाढो तंग थियल हो। हे गुल खाधो उन ॿकरीअ। अलाह जी कुदरत, उन गुल खाइण खां पोइ कुझु टाइम खां पोइ ॿकरी लॻी ऐं ॿकरी उथली कान। बकरार बि ॾाढो ख़ुशि थियो। आख़िर ॾींहं पोइ ॿकरी वियाई। ॿकरी जो वियाई त हुन हिकिड़ो छेलड़ो ॼणे, ॾाढो सुहिणो छेलड़ो हुजे, ॾाढो सुहिणो, अहिड़ा हुन जा रंग हुजनि, मतिलबु ॾाढो सुहिणो छेलो हुजे। हाणे बकरार हुयो, ॿकरियूं झंग बि काए वेंदो हो, उहो छेलड़ो बि हुननि सां पंहिंजे माउ सां गॾु हुजे। पर जेको छेलो ॾिसे छेले जी तारीफ़ करे त छा त रब साईं छेले खे ठाहियो आहे, कहिड़ो त छेलो सुहिणो। रब जी कुदरत, हिकिड़े ॾींहुं शहज़ादे जी रस्ते वेंदे ईअं छेले ते नज़र पइजी वई। जीअं ॿियनि खे वणंदो हो, शहज़ादे खे जीअं छेलो ॾिठो, शहज़ादे खे ॾाढो छेलो वणियो। बकरार खे घुराई। बकरार आयो। बकरार खे चई, बकरार इहो जेको छेलो आहे न, इहो मूंखे छेलो ॾे, तोखे मां पैसा ॾियां थो। हाणे बकरार चयो त जेकर न ॾींदुसि त बि ॾाढो ॾमर सां खणी वेंदो। भला ॾियांसि, ख़ुशि बि थींदो ऐं
पैसा बि सवाया ॾींदो। बकरार छेलो अची ॾिनो हिनखे। शहज़ादे हिनखे ॾाढा इनाम किराम ॾिना। बकरार त वियो हली। हाणे छेलो जेको हुजे उहो छेलो शहज़ादे जी बैठक में ॿधल हुजे। शहज़ादे जी ॼण विंदुर थी वई छेले सां। हेॾां शहज़ादे जूं हे जेके ॿई ज़ालूं हुजनि इन्हनि जे कन खुड़क बिक पइजी वई त शहज़ादो हिकिड़ो छेलो वठी आयो आहे। छेलो बहिड़ो आहे जेको ॾिसे थो उनखे वणे थो। ऐं वॾी ॻाल्हि त छेलो बि चवनि था त इन बकरार वटि हिकिड़ी ॿकरी हुई जेका लॻंदी कान हुई। इन ॿेर मां हुन गुल खाधो, उन खां पोइ उहा लॻी बि ऐं वियाई बि। सो हिननि खे इन छेले में शक पवणु लॻो त ज़रूरु असांखे जेको ज़ुल्म कयोसीं, असांजो जेको राज़ आहे इहो इन छेले सां ॻंढियल आहे, मतां असांजो राज़ आउट न थी वञे। सो हाणे इन छेले खे ई पूरो कराइजे। पर कयूं अटकल, पाण में सलाह कयनि त इन ॿकर खे ई लाॻीतो कोराए छॾिजे त असांजी जिन छुटी पई, टेंशन ई ख़तमु थी। हाणे इहो छेलो बादशाह जी ओताक में रहंदो, पर उनजी संभाल हाणे गाह पठो त उनखे गाह पठे लाइ साॻे ई वज़ीर जो हुयो जेको बकरार हुयो, बादशाह उनखे रखियो त इन जी बि तोखे मां ईअं सम्झो पघार ॾींदुसि, हिन जी सार संभाल बि तूं कर। सो सार संभाल बि इहो साॻियो बकरार हिन जी कंदो। हे धूतियूं हिकिड़ी राति जो ॿई लिकी उन बकरार वटि आयूं। बकरार वटि आयूं, हिनखे चवनि था असां शहज़ादे खां मोकल वरिती आहे, इहो छेलो असांखे ॾे, छेलो असांखे ॾे त कोई इन जी ख़ैरात कबी। बकरार खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त ईअं कीअं हूंदो। शहज़ादे शौक़ सां वरितो आहे, केॾो शहज़ादे जो हिन छेले सां कुर्ब आहे, मुहबत अथसि। शहज़ादो ईअं कीअं कंदो, अहिड़ो शहज़ादो भाईंदो आहे, कीअं शहज़ादो हिनखे कुआंदो। पर हेॾां हुन जूं ज़ालूं, पर माना हिन जी दिलि न पई वञे। सो ड्रिजंदे ड्रिजंदे हिन चयनि त न, शहज़ादो मूंखे पाण चवे, शहज़ादो कीअं छेलो कुहंदो, मां छेलो तव्हांखे न ॾींदुमि। हा जेकॾहिं ईअं आहे, शहज़ादो पाण अचे मूंखे चवे, मां हीउ छेलो तव्हांखे ॾियां थो, बाक़ी मां ईअं छेलो न ॾींदुसि, मां ड्रिजां थो, शहज़ादो मूं ते ॾमरजी पए। हे चवनि त न छेलो ॾे, असां हुन खां पुछी आहियूं। हिन चवनि त न भाउ मां छेलो न ॾींदुसि। हे जो ज़िद पयूं कनि त हिते हिनखे बि शक पियो। हिन चयो न भाउ मां छेलो न ॾींदुसि, मां छेलो न ॾींदुसि। हिन चयो छेलो न ॾींदे त असां शहज़ादे खे चई अहिड़ी सज़ा ॾियाराईंदियूं सही, असां हुन जूं ज़ालूं आहियूं, तूं इहो छा थो करीं। हे वीचारो अची फाथो, जे तो छेलो ॾे ऐं छेलो थो कुसे त पक त शहज़ादो मूंखे जहिड़ो मार पूराए छॾींदो, वरी जे नथो ॼां त हे ॾाइणी थियूं ॾमिरजनि। हे वीचारो अची फाथो, हे वीचारो अची फाथो, हिनखे धमकियूं ॾेई ऐं चवनि त ठीकु आहे असां मोटऊं थियूं, असां शहज़ादे खे वठी थियूं अचूं, पर पोइ पंहिंजो ख़ैरु न सम्झ। हे जो वयूं हिन वीचारे खे अची फिफड़ी लॻी। हिन चयो भला मां ग़रीब अची ईअं सम्झो वाट वेंदे फासी वियुसि, मां वाट वेंदे फासी वियुसि, हाणे छा कयां, हे त मूंखे छॾींदो ई कोन। हिन छा कयो जो उहो छेले खे छोड़े, छेलो छोड़े ऐं खणी कईं मुंहुं, चई भला मां त ज़ालमनि में फासी वियुसि, छेलो काहे ऐं वठी पंधु पियो। हलो हलां हलो हलां हलो हलां, नेठि वञी कंहिं ॿी बादशाहीअ में बात, उते हे रहे पियो उन ॿी बादशाही में। बकरार त हुयो, हिन उते ॿियूं ॿकरियूं बि वरितियूं, ॿियूं ॿकरियूं बि वरितईं। आख़िर हिन वटि चङियूं ॿकरियूं थियूं, ॿकरियुनि जो खीरु हिन वटि जाम थियो। एतिरो हिन वटि खीरु थियो जो हे जेको खपाईंदो हो उन खां पोइ बि हिन वटि खीरु बचंदो हो। अकेलो सिर्फ़ु पाण पीए, ॿकरियुनि जा फर पियनि, पर पोइ बि खीरु बची पए त खीरु हारे छॾींदो। माना रोज़ु खीरु हारींदो, खपाए खाए फर पियनि, उन खां पोइ बि बचंदो त उहो हारे छॾींदो। 2-3 ॾींहं जो हिन हारियो त हिन हे जेको छेलो पाण सां गॾु काहे आयो, शहज़ादे वारो छेलो, हाणे उहो वॾो बकर थी वियो। उन हिन खे चयो त खीरु छो थो हारी। हिन चयो मां छा कयां, खीरु
त हाणे खाइण खां ई घणो आहे, केरु खाए, खपायां बि थो पोइ बि खीरु बची थो पए, उनजे करे हारे थो छॾियां। हिन चयसि खीरु न हार, इहो जेको खीरु बचे थो न, हितां जो जेको बादशाह हुआ न, हली उन बादशाह जे ओताक ते ॾेई ईंदासीं। बादशाह वटि अचनि था मुसाफ़िर, देसी परदेसी अचनि था, बादशाह बि ख़ुशि थींदो, भला उहे मुसाफ़िर जेके हूंदा उहे पीअंदा, भला दुआऊं मिलंदियूं, अजाए जो ज़ियान कयूं उन खां उहो बहितर आहे। हिनखे ॻाल्हि मिड़ी सम्झ में आई, हींअर ॻाल्हि भली कई अथई। हाणे हे छा कंदो जो रोज़ु जेको खीरु बचेसि पंहिंजी उन छेले खे पाण सां गॾु वठी, ऐं उहो रोज़ु जेको खीरु हूंदो हुउसि बादशाह उतां जो जेको बादशाह हो उनजे उताक ते पहुचाई। माना हे रोज़ु वेंदा हुआ हुते। कुझु ॾींहं थिया हे डेली वेंदो हो खीरु ॾियणु। अमीर वज़ीर मिसाल उहे बि हिननि खे ॾिसंदा, माना हे ईअं हिननि खे बि हाणे उहे दरबार वारा सुञाणनि पिया, ऐं हिन जी ॼण बकरार जी माण्हू हुते इज़त कनि पिया। रे घुरियो जो ॾेई पियो अचे त हिन जी ॼण हुते दरबार वारा बि हिन जी इज़त कनि पिया, हिननि जो अचणु वञणु ॼण थिए पियो, अंदरि महल में बचनि। हिकिड़े ॾींहुं बकरार खे चयो त हिन बादशाह जी जेका धीउ आहे उहा मूंखे वणे थी, मूंखे इहा पहिण आहे। हिननि जो इहो चयसि त बकरार ठरी वियो। हिन चयसि छा थियो, छा थी, छो चुप थी वई, मूंखे पहिण आहे। हिन ईअं छिरक भरे ॼण ख़्याल मां उथियो, हिनखे चयईं त ठीकु आहे, ॻणती न कर, मां तोखे बादशाह जी धीउ पहिणाईंदुसि। हिन जो चयसि त बकर जेको हुजे सो टप ॾींदो वञी ॿकरियुनि सां गॾु चढ़णु लॻो। हीउ बकरार उथियो, हिनखे चई बकरार उथियो, सिधो बादशाह जे उतां करे आयो। ॾिसे सभु माण्हू वेठा आहिनि, हे बि अची वेठो, पर बादशाह कोन हुयो। चङो टाइम थियो, हे बि थकिजी पियो वेही वेही, पर बादशाह अञा कोन हुयो। हे जो रोज़ु ईंदो हो त हिनखे हाणे हर को सुञाणे पियो। उते हिकु ॿ अहिड़ा जेके हिन सां ॼण डेली मिलण वारा ॻाल्हाइण वारा, हिकिड़े खां हिन पुछियो त ॾे ख़बर हिन बादशाह जी का धीअ बि वेठल आहे छा? चयसि हा बादशाह जी धीअ आहे, जवान आहे, शादीअ जे लाइक़ु, पर अञा बि ॼण उमिरि चढ़ी वई अथसि। छो? चई जंहिं बि चङे मथे बादशाह खां धीउ जो संग घुरियो आहे त बादशाह उन जूं टंगूं ॿाहूं कपराए उनखे सफ़ा ईअं पंगड़ो करे छॾियो। सो कंहिंखे जुरत नथी थिए उन्हनि जो हशर ॾिसी त बादशाह खां संग घुर, बादशाह खां संग घुर। कुझु टाइम वेही हे उथी मोटी आयो। वरी ॿियो ॾींहुं थियो, बकरार वरी बादशाह जी उताक ते आयो। अचे ॾिसे त बादशाह वेठो आहे। बादशाह बकरार खे ॾिठो, सुञातईंसि। घड़ी रखी ऐं बादशाह हिन खां पुछियो त छो जो अॼु खीरु खणी कोन आयो, अॼु ईअं आयो। बादशाह पुछियुसि त कंहिं कम सां आयो आहियां? जेको कमु हुजे ॿुधाए, तूं परेशान न थी, ड्रिज न, जेको कमु चवंदे मां ज़रूरु कंदुसि। जेको कमु चवंदे परेशान न थी, ड्रिज न, जेको कमु चवंदे मां तुंहिंजो कमु कंदुसि। बकरार उथी हथ ॿधी ऐं बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मूं वटि आहे हिकिड़ो बकर, हाणे डिॼे बि पियो, वात मां लफ़्ज़ बि कोन पिया निकिरनि। बादशाह सलामत, मुंहिंजो जेको बकर आहे उन ज़िद कयो आहे तव्हांजे शहज़ादीअ सां पहिणजण जो, सो महिरबानी करे मूंखे पंहिंजे बकर लाइ तव्हां पंहिंजी धीउ जो संग ॾियो। बादशाह चङनि भलनि जा उज़ा खाराए छॾिया, हे बकरार सो बि कंहिंजे लाइ थो घुरे, बकर जे लाइ। बादशाह खे ॾाढी कावड़ आई, पर खिल बि आयसि। बादशाह सम्झो त को दिमाग़ु हिन जो ख़राबु थी वियो आहे छा। बादशाह हिनखे चए त मश्करी मूंसां न कर, मश्करी न कर, अहिड़ी मश्करी न कर, हल भला नथो ॿुधाए सघीं, सुभाणे अचिजांइ, जेको खपई त मूंखां घुरिजांइ। बादशाह उथी हले वियो। ॿियो ॾींहुं थियो, बकरार वरी आयो बादशाह जे उताक ते। बादशाह वरी हिनखे पुछियो त तोखे कुझु खपे? बकरार साॻी ॻाल्हि चई जेका पहिरीं ॾींहुं चई।
बादशाह चए थो हाणे कल्ह त सम्झां पियो चरियो आहे, पर माना हिन बाक़ाइदे सोचे सम्झी आयो। बादशाह खे कावड़ ॾाढी पई अचे। हिन खे चई त तूं चरियो आहे छा? ॿकर जा तूं मुंहिंजे धीउ जो थो संग घुरी, जंहिंजो संग मां बादशाहनि खे बि कोन थो ॾियां। बेवकूफ़ आहे तूं, सम्झी छो नथो? कावड़ बचेसि पई, पर बादशाह मजबूर बि हुयो जो हिन खे अॻे ई चयो हुई त जेको घुर तूं डिॼु न, जेको घुरणो अथई त मूंखां घुर। ॼण ईअं सम्झो हुनखे बादशाह अॻे ई माफ़ु करे वेठो सभिनी जे साम्हूं। जेको घुरंदे त मां तोखे ॾींदुमि। बादशाह ॼण पंहिंजो हिकिड़ो अंजाम कयो हो, उनजे करे बादशाह हिनखे सज़ा बि न पियो ॾे। हाणे बादशाह उन पंहिंजे तकड़ ते पछताइण लॻो त मां हिन सां तकड़ में इहे लफ़्ज़ हिनखे मां छो चया। बकरार जिंद छॾे कोन, रोज़ अचे रोज़ इहा ॻाल्हि। बादशाह अची फाथो। बादशाह चए मां हिन चरिये मां जिंद कीअं छॾाए, हीउ चरियो सम्झे छो नथो। हाणे कंहिं सां ॻाल्हि कयां? नेठि सोचे 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 बकरार वरी आयो। बादशाह हिनखे चयो त हाणे ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे धीउ जो संग तुंहिंजे ॿकर लाइ ॾींदुसि, पर हाणे उन लाइ मुंहिंजो अथई शर्त। छो जो मां बादशाहनि खे बि कोन थो ॾियां। हाणे तूं हिकिड़ो बकरार माण्हू, तो बि वठींदो ॿकर जे लाइ, पर हाणे शर्त पूरो करीं त मां पंहिंजे धीउ जो संग ॾियां। हा साईं ॿुधायो। खूह मूंखे टकनि जो भरे ॾे, खूह टकनि जो भरे ॾे। बादशाह चयो हाणे हे सुञो, हिन वटि छा हूंदो, सो बि खूह थो चवांसि, न कंदो न वरी हाणे मुंहिंजो मथो खाईंदो। भला हाणे कुर्ब में हिन मां जिन छॾाए। बकरार चयो हाज़ुर साईं। बकरार उतां उथियो, बादशाह खां मोकिलाए मोटी आयो। बकरार आयो मोटी पंहिंजी बैठक ते। ॿकर खे चई त यार मां हाणे तुंहिंजे लाइ बादशाह खां त संग जी घुर कई, हाणे बादशाह खे मां राज़ी कयो आहे, पर बादशाह रखियो आहे हिकिड़ो शर्त। हाणे शर्त मिड़ई गौरव आहे। हाणे चई कहिड़ो शर्त आहे? चई बादशाह जो चए त टकनि जो मूंखे खूह एवज़ में ॾे, भरे ॾे त मां धीउ जो संग ॾियां। हाणे टका पूरा, उन्हनि जो खूह सॼो भरियल, किथां आणियां? इहो न थींदो। माना बादशाह भटकल कई आहे मूं मां जिंद छॾाइण जी। ॿकर चयसि त बसि ॻाल्हि बि एतिरी। हाणे तूं हीअं कर, हे पंहिंजो जेको हिते खूह आहे न, हाणे जेके ॿकरियूं फोलड़ियूं लाहिनि थियूं न, हाणे इहे फोलड़ियूं गॾु कर, फोलड़ियूं गॾु करे विझ खूह में, विझ खूह में। ओ जॾहिं खूह भरिजी वञे न मूंखे पोइ अची ॿुधाए। बकरार जो ईअं सम्झो ॼण अकीदो बीह वियो ॿकर ते त हे जीअं चवे थो तीअं कंदो। सो बकरार भाउ उथियो, उन महिल ई फोलड़ियूं गॾु करणु लॻो। खूह हाणे खूह भुजे वॾो, अची विधई खूह में। खूह में विझे आस्ते आस्ते आस्ते, नेठि कुझु ॾींहंनि में हिन खूह भरियो। खूह जॾहिं वियो भरिजी, हिन अची ॿकर खे ॿुधायो। ॿकर खे चई त मां खूह भरियो आहे फूलड़। ॿकर चयसि हाणे हीअं कर, तूं छुटे बादशाह खे वञी चयो, बादशाह खे वञी त सुभाणे सुबुह जो टकनि सां भरियल खूह अची पंहिंजो वठे असां खां, सुभाणे सुबुह जो। ॿकर जो हिनखे इहो चयो। बकरार उन महिल ई उथी वरी पंधु पियो, सिधो आयो बादशाह वटि, अची सलाम कई। बादशाह चयो त भेण मां हिनखे वरी इहे आयो आहे, मां त शर्त ई अहिड़ो रखियो मां त चवां पियो त ईंदो ई कोन्हे, वरी आयो आहे। बादशाह चयसि कीअं अचणु थियो आहे? चई साईं तव्हां खां संग जी घुर कई हुयमि, तव्हां रखियो शर्त, सो साईं टकनि सां भरियल खूह उहो हाज़ुर आहे, सुभाणे सुबुह जो पाण तव्हां उते अचो, पंहिंजी अखियुनि सां अची ॾिसो ऐं पंहिंजो खणायो। बादशाह बकरार जी ॻाल्हि ॿुधी बादशाह खिलणु लॻो। बादशाह सोचियो त बराबरि ई चरियो आहे, खूह टकनि जो, सो बि ॾींहं घणा थिया अथसि, पर ठीकु आहे। बादशाह चयसि मां सुबुह जो ईंदुमि। बकरार मोटी आयो पंहिंजे घर। हिते ॿकर छा कयो जो ॾिठई राति थी ऊंदहि, ॾिठई त बकरार सुतो पियो आहे।
बकरार सुतो पियो आहे। चुपड़ी करे आयो हिन खूह वटि। खूह वटि आयो ॾिसे त खूह सॼो फोलड़ियुनि सां भरियो पियो आहे, सफ़ा तार लॻो पियो आहे। भोलड़ियुनि जे ढेर जे मथां बीह उते हिन छा कयो जो पंहिंजी जेका खल हुअसि उनखे हीअं सट ॾिनई त सॼो पोश वांगुरु इन तां खल लही वई। सॼी पोश वांगुरु इन जे जिस्म तां खल लही वई ऐं सॼो खूह रोशन थी वियो। मोतियुनि वांगुरु उहे फोलड़ियूं जेके हुजनि उहे तजला ॾेई चमकनि पई। हे चङी देरि ताईं उते वेठो, जेसि ताईं वेठो हुजे उहा रोशनी पई, ओ हेठि ताईं बि पई वञे, बाक़ाइदे उहे सभु ॿरनि पई। आख़िर ॾिठईं सिजु उभिरे पियो। सिज उभरण खां अॻु इन वरी उहो ॿाकरी पोशाक पाती। ॿाकरी पोशाक पाए मोटी वरी साॻियो अची हुनजी झूपड़ीअ में बीह। ॾिठईं त बकरार सुतो पियो आहे। बकरार खे उथारियईं, चईं त उथ, ॼाण सिजु उभिरियो, वञु बादशाह खे वठी आ। हीउ टकनि सां सॼो खूह भरियो पियो आहे, रस्ते ते आहे त मतिलबु ॿिया कंहिं ॾिसी खयूं न वञनि, वञु बादशाह खे वठी आ। बकरार उथियो, अखियुनि खे पाणी हणी ऐं तकिड़ो भॻो बादशाह ॾे वञी, बादशाह वञा निंड पियो हुजे, बादशाह खे उथारे, साईं हलो, खूह तयारु लॻो पियो आहे, रस्ते ते आहे त मतिलबु ॿियो न को टका खणी वञे। बादशाह चयो यार हे कहिड़े क़िस्म जो, हाणे हिते अमीरनि वज़ीरनि ॿुधो उहे बि परेशान। हलो यार मां वाह जो हिन चरे मां फासी वियुसि, हाणे ईअं हूंदो? साईं हे जो आयो आहे, हलो ॾिसूं। लाचार साईं बादशाह पंहिंजा अमीर वज़ीर उन्हनि सां गॾु बकरार सां हलियो। एतबार कंहिंखे बि न पियो अचे, ईअं कीअं हूंदो? हलंदा हलंदा अची नेठि बकरार जी झूपड़ी वटि पहुता। साईं अॻियां खूह आहे। अबा अचनि जो खूह ते जो ॾिसनि त हिननि जी हैरत जी हद ई न रही। बादशाह खे इहा ई अथव, हे ग़रीब मिड़ई हिन मां जिंद छॾायां, इहो खूह टकनि सां भरियल किथां काणींदो, मुंहिंजी जिंद छुटंदी, हिन चरे मां जिंद छुटंदी। पर हाणे जो ॾिठईं त बराबरि खूह सॼो टकनि सां भरियो पियो। सभिनी अमीरनि वज़ीरनि ॾिठो, ॾंदे आङुरियूं अचियूं त हिन बकरार इहो शर्त पूरो कीअं कयो। पर त हाणे बकरार त शर्त पूरो करे न करे, पर बादशाह त हाणे पंहिंजे ज़बान खे पाणी ॾिए न। नामुमकिन शइ हिकिड़ी बकरार करे ॾेखारी आहे त बादशाह जो वड़ न आहे जो बादशाह पंहिंजे ज़बान तां फिरे। बादशाह बि मजबूर थी पियो त हाणे जेके ॿुधंदा हर को मूंखे थुकूं हणंदो, या त मां अहिड़ो शर्त रखां न, हाणे जे रखियो अथमि त हाणे ज़बान पाइणी आहे। बादशाह ठरी वियो। सभिनी अमीरनि वज़ीरनि चए त साईं तव्हां कौल कयो आहे, कौल खे पाइणो, या त तव्हां कौल अहिड़ो कयो न हा। बादशाह जी धीउ सां बि ॻाल्हि कई, ज़ाल सां बि ॻाल्हि कई, पर इहो ई चई त हाणे जेकॾहिं मां कौल न पाड़ींदुसि त हर को मूंखे थू थू कंदो। त हिकिड़ो बकरार जंहिं अणथियणो कमु करे ॾेखारियो, त हाणे बादशाह खे त पंहिंजो कौल पाइणो आहे, या त बादशाह अहिड़ो हुन सां शर्त रखे न। नेठि बादशाह मजबूर थी कुसंदे कुसंदे उहा पंहिंजी धीअ जेका बादशाहनि खे बि कोन पियो ॾिए, बकर सां पहिरियों पर हिन खे हिकिड़ो महल ॾिनई, अलॻि ॾिनई। त हाणे उते झंग में त कान ठहंदी, महल ॾिनई अलॻि। उते ई ॿई नौकर चाकर बि ॾिनई, बकर बि उते रहे पियो, हीअ बि रहे पई। हाणे बादशाह जी धीअ पीउ जो कौल हुयुसि, पीउ चयसि हाणे मां ज़बान कई आहे, ज़बान तां फिरां त हर को मूंखे थुक कंदो। हाणे पीउ जे कौल ख़ातिर हुन त खणी वीचारीअ कौड़ी गोरी खाधी, पर ज़ाहिर आहे काथे इंसानु काथे बकर। हिन खे बकर खां ॾाढी नफ़रत ईंदी। बकर हिन जे वेझो अचे बीहे त बि मुंहुं परते कंदी, बकर जे वेझो ई न वञे। बकर ॾिसे पियो। कुझु ॾींहं गुज़रिया, बकर ॾिठो त ईअं सम्झो हाणे त मुंहिंजे पाछे खां परे थी भॼे, निहाण त परते पर ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे, वरंदी ॾियण लाइ बि तयारु न आहे। राति थी हिकिड़ी, कुझु ॾींहंनि खां पोइ हाणे बकर इहो ॾिठो जॾहिं
हिकिड़ी राति जो इन छा कयो, पंहिंजो ॿाकरो पोश जेको हुउसि उहो लाथई। जीअं पोश लाथई त हिकिड़ो सुहिणो शहज़ादो थी आयो। हे जीअं ज़ाहिर थियो सॼे महल में ॾींहं जहिड़ी रोशनी थी वई। राति हुई अंधारी, पर उन महिल ॼण ॾींहं जहिड़ो सोजरो थी वियो। शहज़ादी जो हीअं ओचितो रोशनी ॾिठी, उहा बि अजब में पइजी वई। पंहिंजे कमरे में हेॾी रोशनी, हीअं पोइ ते मुंहुं करे ॾिसे त ॿकर त कोन्हे, ॿकर जी जाइ ते हिकिड़ो सुहिणो ठाहूको शहज़ादो उहो बीठो आहे। हिन ॾे ॾिसे बि थो पियो, खिले बि थो पियो। ऐं हे छा, उहा ॿाकरी खल जेका अथसि उहा हिन जी ॿांह ते रखी पई आहे। ऐं शहज़ादे जे चहिरे में एतिरो त नूर आहे जो सॼे महल में ईअं सम्झ त सोजरो थी वियो। हाणे शहज़ादी सम्झी वई, छो जो खल हुनजे हथ में ई न, सम्झी वई त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे इहो ॿकर न आहे, आहे असुलु सुहिणो शहज़ादो। पोइ हाणे कहिड़े चकर में ॿकर जो हिन रूप वरितो, पर ॿकर न आहे। सो बि हेॾो सुहिणो सेबतो, असुलु ईअं ख़ुशीअ में टप ॾियणु लॻी, कपिड़नि में न पई मापे। हिन खे इहो थियो त मूंखे जो नथो वणे, बाबे बि मिड़ई ज़िबान करे ऐं फाथो त बाबे खे केॾो ॻणती हूंदी, बाबे खे कहिड़ो बाबे खे आरामु ईंदो हूंदो त मुंहिंजी धीउ ॿकर सां मिसाल मां पहिणाई आहे। सो अहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर पंहिंजे पीउ ॾे मोकिलिया। उन महिल हिन बानी खे पंहिंजे पीउ ॾे मोकिलियो त वञी बादशाह खे चयो त बादशाह सलामत अचु, मुंहिंजो मुड़ुसु ॾिसी वञ। नियापो ॾिनईसि इहो। बानी उन महिल ई निकिती आई बादशाह वटि। बादशाह सलामत मूंखे शहज़ादीअ मोकिलियो आहे, शहज़ादी मोकिलियो आहे त बादशाह सलामत खे चए त अचे, मुंहिंजे मुड़ुस खे बादशाह ॾिसी। बादशाह त अॻई हिन शादीअ ते खार खाई वेठो, पंहिंजी ज़िबान जे करे फाथल हुयो। वरी जो बानी अची राति जो उथारे हिनखे इहो नियापो ॾिनो त हुन चयो त छा मुंहिंजी धीअ बि चरी थी पई आहे। कावड़ मां ईअं ठका करे बानीअ खे चपाटाईंसि। बानी वीचारी, बानी जी कहिड़ी मजाल, बानी चपाट खाधी, ईअं फहको करे किरी, पाण संभाले उथी मोटी आई, अची शहज़ादीअ खे चयईं त मां तुंहिंजो नियापो ॾिनोमांसि, मूंखे अञा बि मार ॾिनी अथई। शहज़ादी चयसि न, वञ मुंहिंजे पीउ ॾे, मुंहिंजे पीउ खे वञी चयो त जे धीउ जो मुंहुं ॾिसणो थी त अची ॾिस, न त उहो मरी वेंदई, हाणे ईंदो तूं वञी। हाणे बानी खे कहिड़ी मजाल जो जवाबु ॾे। बानी वरी भॻी महल ॾे, वरी बादशाह खे अची चयईं त बादशाह सलामत जे धीउ खे ॾिसणो थी त अची ॾिस, न त मरी वेंदई। हाणे जो इहो नियापो हुनखे मिलियो त बादशाह पहिरें उघाड़े त मां अॻई धीउ खे वीचारी खे हेॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, हाणे अलाए मुंहिंजे धीउ सां छा हाल थियो आहे। पंहिंजे राणीअ समेत सिधो वठी भॻो इन जे महल ते। धीउ जे महल में पहुची सिधो आयो कमरे में। हे छा, धीउ त आहे पर धीउ हे कमरे में केरु आहे? ॾिसे त ॿकर जे बदिरां हिकिड़ो ख़ूबसूरत शहज़ादो वेठो आहे। उनजे मुंहं में एतिरो त नूर आहे जो सॼो महल जेको आहे सो उन जे नूर जे सां पियो थो झरके, झिरमिर करे। धीउ अॻिते वधी पीउ खे भाकुर पाए मिली, चई बाबा हे अथई मुंहिंजो मुड़ुसु असल में ॿकर न अथई, हे मुंहिंजो मुड़ुसु अथई। हाणे जो बादशाह बि ॾिठो, राणीअ बि ॾिठो, ॾाढा ख़ुशि थिया। धीउ खे बि मिलिया भाकुर पाए ख़ुशीअ में, वरी शहज़ादे खे बि बादशाह खणी भाकुर पातो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, जेको बादशाह खां टेंशन हुयो सॼो बादशाह खां टेंशन लही वियो। सुबुह जो बादशाह वरी शहज़ादे ऐं शहज़ादीअ जो निकाह, वरी न माना ईअं सम्झो नई सर हुननि जी शादी धाम धूम सां, जेको ॾिसे पियो त वाह जी जोड़ी आहे, जेको ॾिसे पियो त वाह जी जोड़ी आहे, हिननि जी शादी कराई। कुझु ॾींहं गुज़रिया त हिन पंहिंजे ज़ाल खे चयो शहज़ादे त हाणे हल त मां तोखे पंहिंजो माउ पीउ ॾेखारियां, हल त तोखे मां पंहिंजो माउ पीउ ॾेखारियां। शहज़ादीअ खे बि हुयो त मां जेकर वञी पंहिंजे हाणे मुड़ुस सां गॾु रहां, हिन जा माउ पीउ जेके आहिनि, ससु सहुरो जेके आहिनि, उन्हनि सां वञी मिसाल मिलां ऐं पंहिंजे मुड़ुस सां रहां। सो बादशाह खां मोकिलाई ऐं रवाना थिया। हलंदा हलंदा अची नूरशाह बादशाह जे शहर जे ॿाहिरां अची हिननि तंबू खोलिया।
हे जॾहिं जो उते आया त हे यको शहज़ादो गुम हो न। माना हिन शहज़ादे खे त टाइम थियो जो हिननि धूतियुनि हिनखे इहो चारे ते रखियो जो मेहुन में लताड़जी, वरी वणु थियो, वरी बकरार वटि आयो, माना हिनखे चङो टाइम थियो। इन विच में हिन जो जेको पीउ हुयो नूरशाह, उहो हाणे पाण बादशाह थी वियो, शहज़ादे मां थी फिरी हाणे उहो पाण बादशाह थी वियो, जेको हिन जो पीउ हुयो, जंहिं 3 शादियूं कयूं। हाणे हे अची शहर जे ॿाहिरां पातो तंबू बंबू हणाई। नूरशाह बादशाह खे ख़बर पई त कंहिं ॿी बादशाहीअ मां हिकिड़ो शहज़ादो ऐं हुनजी ज़ाल हिन जी बादशाही में आया आहे, बादशाही में आया आहे। सो नूरशाह बादशाह पाण हुन सोचियो त कंहिं ॿाहिरे मुल्क जो शहज़ादो आहे। सो उन महिमाननि जी आधार भार करण लाइ उन्हनि वटि वियो त हे बि कंहिं मुल्क जो बादशाह जो शहज़ादो हूंदो। माना ईअं वास्ता ठहंदा आहिनि जीअं अॼोकल्ह मुल्क दौर में सफ़ीर था अचनि या कीअं। सो उन्हनि जो आधार भार करण लाइ उन्हनि वटि वियो, हुननि सां मिलियो ऐं हुननि खे इज़त सां, शान मान सां पंहिंजे महल में वठी आयो त तव्हां मुंहिंजा शाही महिमान आहियो, तव्हां मूंसां हलो, हली तव्हां मुंहिंजे महल में रहो, जेतिरा ॾींहं रहो असांजे शहर में तव्हां हली महल में रहो। हाणे हे हुते महल में रहनि पिया। ॿियो ॾींहुं थियो त हिन शहज़ादे उते महल में माहौल हेॾे होॾे जो ॾिठो। बादशाह खां पुछईं त बादशाह सलामत, हिन महल में मां हिकिड़ी माई ॾिठी आहे, पुराणा ई फाटल कपिड़ा अथसि, कुंड में पई आहे, नौकर चाकर त भला कमकार था कनि, हे नौकिराणी हुजे त कमकार पई करे, पई आहे वीचारी कुंड में, लटा फाटल मेरा, रोए थी पई, हाल हीणा अथसि, इहो छा चकर आहे, छा माजरा आहे। नूरशाह बादशाह हिनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई कि यार मां कयूं शौक़ सां शादियूं, 3 शादियूं कयूं लाॻीतियूं, 3 शादियूं मां लाॻीतियूं कयूं। असुलु इन जे करे जो हुननि ई हाम मां चोरी हिननि जी ॿुधी, पोइ वरी मां हिननि सां शादी कई, पोइ हिन मां 2 जेके हुयूं उन्हनि पंहिंजी जेका हाम हई हुई उहा मूंखे पूरी बि करे ॾेखारे। हिन मूंखे चयो त मां पुटु ॼणींदसि अहिड़ो जो मुंहं में सिॼु, पुठीअ में चंडु, जिथे हूंदो जाइ पई ॿरंदी, पर हिन मूंसां धोखो कयो। धोखो जो कयो अथई त मां हिनखे उन धोखे जी सज़ा ॾिनी आहे। हिन 2 राणियुनि जी मां हिनखे बानी करे छॾियो। शहज़ादे चयो त सही न, तव्हां कंहिंसां धोखो कीअं कयो? चई मूंखे पुटु कोन ॾिनई, पुट जी जाइ ते कोयलनि जो छॼु ॾिनो। शहज़ादे चयो त साईं हाणे तव्हां बादशाह आहियो, मां तव्हां सां बहस कोन थो कयां, पर तव्हांजो अकुलु कमु करे थो त का औरत कोयलनि जो छॼु ॼणी सघे थी? तव्हां कॾहिं किथे ॿुधो आहे? जहिड़ी तव्हां ॻाल्हि था कयो न, मूंखे चवणु न खपे, पर जे नाराज़ न थियो त तव्हां जहिड़ी ॻाल्हि था कयो त मूंखे ईअं थो लॻे त तव्हांजी वॾीअ जेका विची राणी आहे न, उन्हनि साड़ मां तोसां ऐं तुंहिंजे हिन नंढी राणी सां को ज़ुल्म कयो अथई। बाक़ी हाणे तव्हां बादशाह आहियो, तव्हां उमिरि आंदी आहे, पंहिंजे मुल्क में या ॿाहिरनि मुल्कनि में कॾहिं तव्हां ॿुधो आहे त कंहिं औरत बि कोयला ॼणिया? हिन जो इहो चयसि त नूरशाह बादशाह खे हिन ते कावड़ आहे। हिनखे चयईं त तूं मुंहिंजो महिमान आहे, मां हाणे तोखे छा चवां, तूं मुंहिंजे राणियुनि ते थो इल्ज़ाम लॻाई, मुंहिंजूं वफ़ादार राणियूं तूं उन्हनि खे थो बदनाम करीं, उहे मूंसां वफ़ादार आहिनि, उन्हनि मूंखे कॾहिं धोखो न ॾिनो आहे। हिन ज़रूरु कोयलनि जो छॼु ॼणियो हूंदो, भला हल, जे हिन चयो हो त पुटु ॼमंदो, जे पुटु ॼमेसि हा त उहो किथे गुम थी वञे हा। शहज़ादे चयसि त बादशाह सलामत, हिन राणी कोयलनि जो छॼु न ॼणियो, हिन पंहिंजो वाइदो पूरो कयो, तोखे अहिड़ो ई पुटु ॼणी ॾिनई जहिड़ो तो घुरियो। ऐं ख़बर थी उहो किथे आहे? बादशाह चयसि किथे आहे? जे आहे त किथे आहे? चई उहो मां आहियां, उहो तुंहिंजो पुटु मां आहियां, हाणे वेह त मां तोखे ॿुधायां। पोइ शहज़ादे नूरशाह बादशाह खे पंहिंजी सॼी हक़ीक़त अखर अखर करे ॿुधाई।
त कीअं तोसां तुंहिंजे ज़ालुनि तोसां ऐं तुंहिंजे हिन तोखां वधीक तुंहिंजे हिन घरवारी सां कीअं ज़ुल्म कयो अथनि, सॼी हक़ीक़त करे ॿुधाए। जॾहिं बादशाह खे सॼी हक़ीक़त जी ख़बर पई त बादशाह बि ॾाढो पिशेमान थियो त मां बराबरि केॾो तकड़ में अची ऐं ग़लति क़दम खयो, पंहिंजी सुहिणी सेबती ज़ाल मां उनखे केॾी सज़ा ॾिनी ऐं हुन दगाबाज़नि खे मां केॾो मान ॾिनो। बादशाह खणी पुट खे भाकुर पातो, पुट खे भाकुर पातई, पुट खे भाकुर पाए ऐं नंढी राणी वीचारी कुंड में वेठी, उहा रोए पई वेठी, ॾिसे पई वेठी, भॻो उन ॾे, उन खां रोई वञी बादशाह माफ़ी वरिती, उनखे मथे खईं, उनखे मथे खईं, चई त मूंखे तूं माफ़ु कर, बराबरि मां बाहुड़जी वियुसि, अचु हे पंहिंजो तूं पुट बि ॾिस, पंहिंजे पुट सां मिलाईंसि। हे ॿई माउ पुट पाण में मिलिया। पोइ बादशाह पंहिंजी जेका वॾी ऐं विची राणी, तेसि ताईं हुननि खे बि ख़बर पइजी वई त हाणे असांजो राज़ आउट थियो आहे, पर काॾे भॼनि। पोइ बादशाह पंहिंजी वॾी ऐं विची जेका राणी, ॿिन्ही राणियुनि खे बादशाह चयो हाणे तव्हांखे मां ॿी सज़ा नथो ॾियां, हाणे इहो अथव मथे उघाड़ियूं पेरे उघाड़ियूं, मुंहिंजे महल मां निकिरो, बसि जेके कपिड़ा पातल अथव जान ते बसि इहे तव्हांखे छॾियां थो, मथे उघाड़ियूं पेरे उघाड़ियूं, मुंहिंजे महल मां निकिरो, महल मां छा निकिरो पर मुंहिंजे मुल्क मां निकिरो, मुंहिंजे मुल्क में नज़र आयो मां फांसी ॾियारे छॾींदुसि, बसि मथे उघाड़ी पेरे उघाड़ी मुंहिंजे मुल्क मां निकिरो, तव्हांजे लाइ इहा ई सज़ा काफ़ी अथव। हुननि खे मुल्क निकाली ॾेई पोइ बादशाह पंहिंजी नंढी राणी पुट ऐं जेका उहो नुंहुं पहिणजी आयो उन सां ज़िंदगीअ जा बाक़ी ॾिहाड़ा ख़ुशीअ सां गुज़ारणु लॻो। सुभाणे इंशाअल्लाह वरी हिकु नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं जे लाइ ख़ुदा हाफ़िज़।